उन पे जो आरोप है भारी रिश्वत लेके हमारे सरदार साहब को रिजल्ट नहीं दे रहा है। हम इसलिए उमरानी हुक्काम जो रतोदरो के हैं आज रतोदरो बाईपास में धरना दिया है। हम ये मुतालबा करता है कि बाबा गुलाम रसूल को रिजल्ट दिया जाए। नहीं दिया जाएगा तो हम इधर धरना लगाएंगे। धरना उस तक खत्म नहीं होगा जब तक बाबा को रिजल्ट नहीं मिलेगा। हम इस आरोप पे लानत भेजते हैं जो लड़ी से पैसा लेके हमारे सरदार को रिजल्ट नहीं दे रहे हैं। ये जो है ये आरोप जान ले कि पूरे पाकिस्तान में उमरानी है आपको इतना जलील करेंगे कि आप दुनिया में याद करेंगे। आप सरदार साहब धरणो आहे जो उम्मीदवार बाबा गुलाम रसूल उमरानी खटे आयो उन जो रिजल्ट जेको आहे सो आरो नसीराबाद पैसा वठी उनखे चेंज थो करे। उन जे लाइ असांजो धरणो आहे ऐं असीं मुतालबो थो कयूं आला हुकमरान खां त हिनखे फिलफौर बाबा गुलाम रसूल खे रिजल्ट ॾिनो वञे। 14 ते बाबा गुलाम रसूल उमरानी को चीफ सरदार साहब उमरानी आहे उहो कल्ह मुखालिफ़ हुयो मोहम्मद खान लाड़ी जेको असां कानूननि को 45 फारम जो थींदो आहे इलेक्शन जे तरफ़ां ऐं कोर्ट जे तरफ़ां उहो बि असां रसूल जो आहे हर पोलिंग तां उहो असां जॾहिं खणी वियासीं त असांजो आरो उहो रिजल्ट असांखे कोन थो ॾिए। हू चए थो 4 दफ़ा कम करे चुको आहे उन खां पोइ बि चए थो त मां छा मसइलो आहे छा ॻाल्हि आहे। असांखे साम्हूं इलेक्शन थी आहे का दादरी कोन्ह आहे उनजे बावजूद लाड़ी असांजा एजेंट अगवा करे वियो आहे। उन खां पोइ बि असांजे वोटरनि खे गोलियूं तशदुद थियो आहे उहो बि असां पूरो मनो गुज़ारो करे असांजो कानूनी हक़ आहे असांजो उहो असांखे न ॾींदो। पूरे पाकिस्तान में ॿुधा चुको आहे हर शहर में हर ज़िले में हर ॻोठ में ॿी भरपूर रिकॉर्ड कराईंदासीं ऐं इन आरो ते असां लानत विझूं था जेको भारी रिश्वत वठी बाबा खे नथो करे। जेको भी आहे इंसाफ नथो मिले। 9,000 नीड ते खटियो अथई उन खे जेको भी आहे 45 फारम ॾिनो अथनि उन जे बावजूद बि एॾी बेवाजिबी आहे। आरो को ना हला जेको पैसा वठी असांजे सरदार खे रिज़ल्ट नथो ॾे। असां इन जे लाइ अपनो इतिराज़ कयो आहे त असांखे इंसाफ खपे असांजे सरदार सां न त सॼी सिंध जा उमरानी बलोचिस्तान जा इतिराज़ खणो उथंदासीं। नसीराबाद जो आरो ऑफिसर आहे अगली दर को पैसा वठा अथई इन जे करे 5 हड़प कई अथई उहो बि सरदार साहब खे रिज़ल्ट नथो ॾे। जेकर रिज़ल्ट न ॾींदो त असां रोड बंदि कंदासीं। इहा सही नाजाइज़ थी आहे इहो सही नथो करे। पीपी 14 ते उम्मीदवार बाबा सरदार बाबा गुलाम रसूल खान उमरानी के जेको आहे सो भारी अक्सर सां असां खटियो बि आहे ऐं आरो डेरा मुराद जमाली आरो नसीराबाद जेको आहे सो उहो भारी रिश्वत जेको आहे वठण जे चक्कर में आहे ऐं उहो करप्ट आहे। असां त इहो चयूं असां उमरानी क़ौम जेको आहे सो पूरी सिंध में मौजूद आहे। जे अगर बाबा सां इंसाफ न कयो वियो जे अगर बाबा खे रिज़ल्ट न ॾिनो वियो असां पूरे पाकिस्तान में शटर बंदासीं हड़ताल कंदासीं ऐं पूरे रोड जा जेको आहे पूरे पाकिस्तान जा रोड ऐं ब्लॉक कंदासीं। जीअं त असांजो अॼोको धरणो राशी ऐं वांगारो आरो नसीराबाद जे ख़िलाफ़ आहे जेको असांजे सरदार बाबा गुलाम रसूल उमरानी जो रिज़ल्ट बंदि करे रखियो आहे ऐं असांजो सरदार बाबा गुलाम रसूल उमरानी पीपी 14 नसीराबाद खां पीपी जे टिकट ते भारी अक्सर सां खटे आयो आहे ऐं उनखे पैसा वठी मुखालिफ़ गफूर लाड़ी खां पैसा वठी आरो असांजो रिज़ल्ट बंदि कयो आहे ऐं रिज़ल्ट में हेर फेर करण जी कोशिशि करे रहियो आहे। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द असांजे सरदार बाबा गुलाम रसूल उमरानी खे रिज़ल्ट ॾिनो वञे न त ॿी सूरत में धरणो जो जेको आहे वसी कंदासीं। जी भुट्टो।